अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलाम अला सय्यिदिल मुरसलीन मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफ़ुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी दलालिम मुबीन। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात जो इरशाद आहे, लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन, अलबत्ते बेशक अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात मोमिननि जे मथां वॾो एहसान फरमाया। मन माज़ी जो सीगो आहे, इनजी सिर्फ़ु इहा माना न निकिरंदी त एहसान फरमाए, न, बल्कि इनजी माना आहे त वॾो एहसान फरमाया। कद हर्फ़े तहक़ीक़ आहे, लाम बि जेको आहे सो तहक़ीक़ ऐं ताक़ीद जे वास्ते आहे। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात मोमिननि जे मथां वॾो एहसान फरमाई। इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफ़ुसिहिम, उन्हनि जे विच में उन्हनि जी जाननि मां अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात हिकु रसूल खे मोकिलियाई। इन रसूलनि मां मुराद तव्हां ई असांजो आका मदीने वारो सभु आहे। अल्लाह ताला कंहिं बि नेमत जे लाइ मन जो लफ़्ज़ क़ुर पाक में कोन आंदो आहे। सिर्फ़ु महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अल्लाह जी आला नेमत आहे, उस्मा नेमत आहे। छो जो नेमत जे अंदरि नफ़ो बि हूंदो आहे, नुक़सान बि हूंदो आहे। नेमत मां इंसानु फ़ाइदो बि हासिलु कंदो आहे, नुक़सान बि हासिलु कंदो आहे। मसलन अल्लाह ताला इंसान खे अखियूं ॾिनियूं आहिनि, हथ पेर ॾिना आहिनि, ॿुधण लाइ कन ॾिना आहिनि, ॻाल्हाइण जे लाइ अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात ज़बान अता फरमाई आहे। अहिड़ी तरह सां अंदरि जे अंदरि बि जेके अज़ा आहिनि, इहे सभु अल्लाह जूं नेमतूं आहिनि। ऐं इन मां इंसानु फ़ाइदो बि वठे थो, नुक़सान बि वठे थो। हथनि सां जेकॾहिं कंहिंजी मदद कई त फ़ाइदो आहे, हथनि सां कंहिंजो माल फुरी त नुक़सानु आहे। हिन नेमत सां फ़ाइदो बि हासिलु करे थो, नुक़सान बि। अखियुनि सां जेकॾहिं जाइज़ अमल कई त फ़ाइदो आहे, जेकॾहिं ग़लति अमल कई त अखियुनि सां नुक़सानु आहे। ज़बान सां सुठो ॻाल्हाई, भलो ॻाल्हाई त अलाह जी नेमत आहे। पर इन ज़बान सां कंहिंखे तकलीफ़ ॾिनई, गारियूं ॾिनई, कंहिंजे मथां बहतान ॿधाई, कूड़ ॻाल्हायई, गिला कयई, त इहा नेमत न रहंदी, इहो अज़ाब थी वियो। माना हर नेमत जे अंदरि इहो अंदेशो आहे त फ़ाइदो बि आहे त नुक़सान बि आहे। उहो इस्तेमालु करण जे मथां दारो मदार रखियलु आहे। पर अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात पंहिंजे महबूब खे अना अमा नेमत जो नालो कोन्हे नई, अल्लाह ताला फरमाए मन अल्लाह, अल्लाह जो महबूब जेको आहे सो तव्हांजे मथां एहसान आहे। छो जो महबूब जी ज़ात में नुक़सान जो अंदेशो आहे ई कोन, महबूब जी ज़ात में फ़ाइदो ई फ़ाइदो आहे। ऐं इहा ॻाल्हि बि वाज़िब थी वई त इहे शयूं जेके वजूद में असांजियूं आहिनि, असां हिन जे मदद जा मुहताज आहियूं। जेके माण्हू बहस कंदा आहिनि न त अलाह खां सवाइ ॿिए जी मदद हराम आहे, पर तूं हली थो जॾहिं न त कंहिंजी मदद सां थो हली। पेरनि जो तूं मुहताज आहे, पेरनि जा असां मुहताज आहियूं, पेरनि जी मदद सां हलूं था। असां अखियुनि जा मुहताज आहियूं, अखियुनि जी मदद जी असांखे ज़रूरत आहे। ॿुधण जे लाइ असांखे कननि जी ज़रूरत आहे, ॻाल्हाइण जे लाइ असांखे ज़बान जी ज़रूरत आहे। यानी इहे सभु ग़ैरुल्लाह आहिनि जेके असांजे वजूद में अल्लाह ताला रखिया आहिनि, जो घड़ी घड़ी हिन ग़ैरुल्लाह खां असां मदद वठूं था। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात पंहिंजे महबूब जी ज़ाते बाबरकात खे मन जो लफ़्ज़ ॾेई करे फरमाए त मुंहिंजो सुहिणे महबूब जी ज़ाते बाबरकात तव्हांजे लाइ वॾो एहसान बणिजी आयो। इहे नेमतूं ख़ुदा जूं नेमतूं तॾहिं थियूं जॾहिं अलाह जो रसूल मिले अलैहिस्सलाम। ॾिस, जेकॾहिं अलाह जो रसूल पाक न मिले हा त असांजा पेर अलाए काॾे हलनि हा, असांजूं अखियूं अलाए कंहिंखे ॾिसनि हा, असांजा कन अलाए छा ॿुधनि हा, असांजूं ज़बानूं अलाए छा ॻाल्हाइनि हा। पर हिन अलाह जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अचण जे करे असांजा हथ, असांजा पेर, असांजूं अखियूं, असांजी ज़बान, असांजा कन,
असांजो पूरो वजूद जेको आहे अलाह अलाह जे रसूल जो फरमा बरदार थी वियो। मतिलबु चए त असांजी वजूद जी नेमत खे नेमत बणाइण वारो मदीने वारो साईं आहे। यानी अलाह जे महबूब जे सदके अलाह ताला जी ज़ाते बाबरकात हिन हाणे ॾिसी माल त कमाइल आहे अलाह जी नेमत आहे, पर जेकॾहिं असां मुस्लमान न हुजूं हा त इहो माल अलाए किथे ख़र्चु कयूं आहे, बुतनि ते ख़र्चु कयूं आहे, बुत खाननि में ख़र्चु कयूं आहे, पर इहो अलाह ताला जो ॾिनल नेमत जेका सो ग़लति रस्ते ते ख़र्चु थिए आहे। पर महबूब करीम सलाहु जी ग़ुलामी में अचण खां पोइ अलाह ताला जी ज़ाते बाबरकात असांखे रस्तो ॾिनो जो असांजूं इहे नेमतूं सही रस्ते ते ख़र्चु थियनि थियूं पयूं। मस्जिदनि में मदरसनि में पंहिंजे बचनि जे मथां जाइज़ कमनि में ख़र्चु थियनि थियूं पयूं। माना हर नेमत खे नेमत बणाई अलाह ताला जी ज़ाते बाबरकात। पर अलाह जे रसूल जे तशरीफ़ आवरी खां पोइ उहे नेमतूं असांजे लाइ नेमत बणियूं। पर जे अलाह जो महबूब न अचे त इहे नेमतूं असांजे लाइ अज़ाब जो सबबु हुजनि हा, इहो असांजे लाइ नुक़सान जो सबबु हुजनि हा। तंहिं करे अलाह ताला जी ज़ाते बाबरकात मन जे फ़ेल खे पंहिंजी ज़ात ॾे मनसूब फ़रमाए त इहो थोरो अलाह जो तव्हांजे मथां आहे, इहो थोरो अथव, इहो थोरो अलाह जो आहे तव्हां मोमिननि जे मथां, जो हिकु इज़त ऐं अज़मत ऐं शान वारो रसूल तव्हां में मबूस फ़रमाए। यादि रखणु घुरिजे जेकॾहिं अलाह ताला जी ज़ाते बाबरकात असांखे सुठी शइ अता फ़रमाई आहे, भली शइ अता फ़रमाई आहे त पोइ हुनजो अहसान आहे, अहसान। पर जेकॾहिं केरु कंहिं माण्हू खे नुक़सान वारी शइ ॾेई ऐं चइबो तुंहिंजे मथां मां थोरो कयो आहे, ईअं केरु चवंदो कंहिंखे ज़हर पियारे ऐं कंहिं चइबो तोते मां थोरो कयो अथव, ईअं त न थींदो न। तोखे मां अंदरि कराए जेल में तुंहिंजे मथां अहसान कयो त मां, बल्कि कंहिंखे सुठी शइ ॾेई करे पोइ हुन ते अहसान कबो आहे। त अलाह जी काइनात जे अंदरि नेमतूं त लखे हुयूं, पर अलाह ताला जी ज़ाते बाबरकात असांखे जेका शख़्सियत जेका ज़ात अता फ़रमाई अहिड़ी कंहिंखे कोन अता फ़रमाई। तंहिं करे अलाह ताला मोमिननि जो नालो वठी करे क़ुर पाक में फ़र्ज़ ऐं मोमिनो जेका मूं अलाह जी बारगाह जे अंदरि वॾे में शर्फ़ ऐं शान वारी उज़मा नेमत जेका हुई मां अलाह तव्हांखे अता फ़रमाई आहे। ऐं उन ज़ात में असांजे लाइ नफ़ो आहे, महबूब जी ज़ात में नफ़ो आहे। ॾिसो त जिस्म जा उज़मा दुनिया जे अंदरि त असांजे हक़ में आहिनि, पर आख़िरत में इहे उज़मा इहे नेमतूं मटिजी वेंदियूं। अलाह ताला क़ुर पाक में इरशाद फ़रमाए त अल यौम नख़्तिमु अला अफ़वाहिहिम, अॼु ॾींहुं असां तव्हांजे वातनि जे मथां मोहर लॻाईंदासीं, तव्हांजी ज़बान जे मथां मोहर लॻाईंदासीं, पोइ तव्हांजा हथ कलाम कंदा। ज़बान जी जॻह ते तव्हांजा हथ ॻाल्हाईंदा, पेर वरी हथनि जे कलाम जे मथां गवाही ॾींदा। हे हथ ॻाल्हाईंदा, इहो छा ॻाल्हाईंदा? इहे उलमा इकराम फ़रमाइनि त इहे जेके नाफ़रमानियूं बाने कयूं आहिनि, इहे हथ उनजे कलाम करे ॿुधाईंदा हिन जॻह ते ग़लति कमु कई, हिते ग़लति कई, ऐं पेर हुनजे मथां शाहिद ॾींदा। हाणे असांजे जिस्म जा उज़वा जंहिंजो सॼे ॾींहुं असां हिनजी हिफ़ाज़त कयूं था पिया, ख़ुदा न ख़ासिता के आङुर में कंडो लॻे त भॼी डॉक्टर वटि पहुचूं था त वारो कर, ऐं वारो कर त नासूर न थी वञे। इहे हथ जेके असांखे एॾा प्यारा आहिनि, इहे पेर असांखे एॾा प्यारा आहिनि जो इनखे धोई साफ़ करे गर्मीअ खां बि बचायूं, सर्दीअ खां बि इन्हनि खे बचायूं। पर अलाह ताला क़ुर पाक में फ़रमाए थो इहे हथ तुंहिंजा हथ न रहंदई, इहे पेर तुंहिंजा पेर न रहंदई, इहे वफ़ादार न थींदई, इहे क़यामत जे ॾियारे तुंहिंजे ख़िलाफ़ बणिजी वेंदा। जेके दुनिया में अलाह असांखे नेमत बणाए ॾिनी अथई, क़यामत जे ॾियारे इहे असांजा मुखालिफ़ थी वेंदा। पर क़यामत जे ॾियारे वरी ॿी आयत मुबारक में फ़रमाए थो तव्हांजे अबू अमड़ तव्हांजे ख़िलाफ़ थी वेंदा, तव्हांजा भाइर तव्हां खां भॼी वेंदा, तव्हांजी प्यारी घरवारी जंहिंजे मथां वॾे में वॾो ख़र्चु कयो था पिया औलाद जे मथां, इहे तव्हांखे कमु न ईंदा। पर उन काइनात जे अंदरि उन अलाह जे उन क़यामत वारी काइनात जे अंदरि उन वॾे ॾींहं जे अंदरि जेकॾहिं कमु थो अचे असांखे त मदीने वारो साईं कमु थो अचे, महबूब जी ज़ात कमु थो अचे, त पोइ अलाह जो अहसान न कयो, त अज़ीम अहसान कइबो। वरी क़बर जे अंदरि बि महबूब जी ज़ियारत थिए थी, उते बि महबूब जी मार्फत जो सुवालु थिए थो पियो कि दुनिया जे अंदरि त दीन कमाए आयो आहे, हिन खे बि सुञाणी थो या नथो सुञाणी, उते बि सुवालु थिए थो पियो। ऐं उन जॻह ते बि अलाह जो महबूब पंहिंजी मार्फत कराइणु इन करे थो अचे त मुंहिंजी उम्मत सां भलाई थिए, उन सां चङाई थिए, ख़िलाफ़ु थोरी थो अचे। क़बर जे अंदरि जे महबूब जो ज़हूर थिए थो पियो अलाह जी कुदरत सां, त उते को असांजी दुश्मनी जे लाइ थोरी थो अचे, सिर्फ़ु इन करे थो अचे त उम्मत जी मां मदद कयां, हिन खे मुंहिंजी मार्फत मिले त अॼु खां कमु शुरू थी वञे,
हिन जे मथां अज़ाब ख़ुदा जो टरी वञे, मुसीबत टरी वञे। त अलाह ताला जी ज़ाते बाबरकात सही फरमाई पंहिंजे कलाम अज़ीम जे अंदरि त अलाह जो तमामु मोमिननि जे मथां वॾो अहसान आहे। तूं सभु नेमतूं पंहिंजो परखे ॾिस, पर औलाद त आख़िरत में त कयो, पर हिन दुनिया जे अंदरि बि मैदान कयो बीठी आहे औलाद। सभु रिश्ता बातिल थी विया आहिनि, हिते रिश्तनि जे अंदरि उहा अहमियत ई कोन रही आहे, ऐं माण्हू बदिलजण में देरि कनि कोन था पिया। वक़्त सां मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं आहिनि, मुख़्तलिफ़ तबियतूं आहिनि, पर अलाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमाए त इंसान हिकु तुंहिंजे मथां मां अहिड़ो अहसान कयो तमाई जेको तुंहिंजी ज़िंदगी खे दुनिया जे अंदरि जेको संवारे थो उहो अलाह जो पाक रसूल आहे अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ाते बाबरकात आहे। ऐं आख़िरत जे अंदरि उन ॾुखे ॾींहं जे अंदरि, सख़्तु ॾींहं जे अंदरि, खटण ऐं हाराइण वारे ॾींहं जे अंदरि जेकर तुंहिंजी मदद फरमाईंदो ऐं तुंहिंजी शफ़ाअत फरमाईंदो, उहो बि अलाह जो रसूल पाक जी ज़ाते बाबरकात आहे। तंहिं करे रब करीम फरमाए त ख़ुदा जो तुंहिंजे मथां वॾे में वॾो अहसान कई, इन अहसान खां कॾहिं बि रूगरदानी न कजांइ, कॾहिं बेक़दरी न कजांइ इन नेमत जी। छोजो नेमत जो क़दुरु करण बि ज़रूरी अथव। यादि रखो, जेका अलाह तुंहिंजे मथां नेमत कई आहे न, एतिरे क़दुरु जो थधो पाणी पी न, अलाए तोखे त नफ़िल पढ़णु घुरिजनि। असांखे त अलाह जा 1000 बार शुक्र अदा करणु घुरिजनि जो इहा अलाह असांखे नेमत, यानी पाणी हिकिड़ी ज़िंदगी अलाह ताला असांखे रखी आहे, इन नेमत जी बि तौहीन न कबी आहे। ईअं न फिके जे अंदरि मसइलो आहे, पाणी जे अंदरि पेशाब न कंदा पिया, फिके जो सख़्ती सां मना कंदा, ख़बरदार तुंहिंजी इहा तौहीन आहे, इहा तौहीन आहे। वरी ॾिस, इहो बि शरई मसइलो आहे त जॾहिं माण्हू लेट्रिन में वञे थो पियो त मुक़दस शयुनि जे मुंहुं न करे, काबे ॾे मुंहुं बि न करे, पुठी बि न करे, इहो बि आहे। पर सिज ॾे बि मुंहुं न कजे, चंड ॾे बि मुंहुं न कजे, इहो बि फिके जे किताबनि में लिखियलु आहे। छोजो सिज अलाह जी नेमत आहे। हाणे असांजी इहो पेशाब करणु को सिज खे पहुचंदो छा? सिज किथे, चंड किथे? पर इहा अलाह जी अज़ीम नेमत आहे। तूं जेको फ़ैल करी थो पियो न, इहो मकरू फ़ैल आहे। इन मकरू फ़ैल जे अंदरि तोखे हुनजो एतिराम करिणो आहे, हुनजो ख़्यालु करिणो आहे त अलाह जी अज़ीम नेमत आहे। यानी हर नेमत खे नेमत सम्झी करे जेकॾहिं माण्हू हुनजो क़दुरु कंदो न, त अलाह ताला जी ज़ाते बाबरकात उन में तौफ़ीक़ अमल बि पैदा कंदो, ऐं अलाह ताला हुनजे नेमतुनि जे अंदरि बरकत बि फरमाईंदो। पर जिस हर नेमत जे अंदरि क़दुरदानी हुनजी वाजिबु आहे। हीउ त अलाह जो अहसान आहे, हिनखे त कॾहिं विसारणी न घुरिजे। हर वक़्तु सोने महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ाते बाबरकात जे मथां सलात सलाम पढ़णु घुरिजे, छोजो अलाह उनखे असांजे मथां अज़ीम अहसान बणाए करे मोकिलियो आहे। दुआ त अलाह ताला असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए।